नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिरयास्टी में खबर ॾींदा आहियूं त भिरयास्टी में पुलिस हिरासत में मुख्तलिफ ॾोहन में घुरबल 2 जवाबदार फरार। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो भिरयास्टी में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नदीम मंगी। बिल्कुल मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त भिरयास्टी पुलिस पारां ज़िले अंदर फुरुन धाड़न समेत मुख्तलिफ केसन में घुरबल 2 जवाबदार कोटड़ी जामशोरो वासी दीदार अली मिर्जत लाड़काने वासी अली दोस्त बिरोही जांच लाइ शहीद रोशन अली दाली पुलिस चौकी तां पुलिस एहलकारनि खे अखियुनि में मिर्च विझी फरार थी विया आहिनि। अहिड़े वाक़े जो SSP नौशरो फ़िरोज़ इल्ताफ़ सेन लगारी पारां सख़्त नोटिस वठंदे ॼाणायल SHO ऐं पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ गिफ़लत जो केस दाख़िल कयो वियो आहे, जंहिंमें जेको सब इंस्पेक्टर नियाज़ हुसैन कलोड़ जी मुद्दत में सरकार जे फ़रियाद ते केस नंबर 109/2020 SHO राणा जमशेद वॾो मुंशी सुहारो खान लाड़क एहलकार जमाल विसरो उमर बलादी सालेह बिरोही गुलाम मुस्तफ़ा ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। जॾहिं त ॼाणायल SHO ऐं एहलकारनि खे लाकब हवाले कयो वियो आहे। ॿिए पासे तव्हांखे मां इहो बि ॿुधाईंदो हलां त SSP नौशरो फ़िरोज़ इल्ताफ़ सेन लगारी ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस खे तलब करे वरितो आहे, जंहिं दाली चौकीअ जे चौधारी कड़ो चाढ़े छॾियो आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते छापनि जो सिलसिलो जारी आहे, जॾहिं त खोजी कुता पिणु घुराया विया आहिनि, पर हिन आख़िरी इतलाउनि ताईं फरार थियल जवाबदार गिरफ़्तार न थिया आहिनि। जॾहिं त लाकअप थियल SHO ऐं जवाबदारनि खे रिमांड लाइ अदालत में पेश कयो वेंदो। जी मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।